इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह बुखारी शरीफ़ जे अंदरि हिकिड़ी रिवायत आंदी आहे। जॾहिं ही क़यामत वारो माहौल ईंदो, असां वटि जेके दोस्त आहिनि उन्हनि जे नज़रियो ऐं ज़हन इहो हूंदो आहे, उन्हनि जी सोच इहा हूंदी आहे त भई क़यामत जेका ईंदी उनजो सिस्टम जेको ईअं हूंदो जो हिन दुनिया जे अंदरि का बि कंहिं बि शइ जी का बि शइ न हूंदी, हर शइ ख़तमु थी वेंदी। इहा ॻाल्हि कान्हे का। मुंहिंजा अदा जॾहिं क़यामत क़ाइमु थींदी, इहे सभु शयूं मौजूदु हूंदियूं, गाॾियूं बि मौजूदु हूंदियूं, बंगला बि मौजूदु हूंदा, ज़मीनूं बि मौजूदु हूंदियूं, इहे सभु शयूं मौजूदु हूंदियूं। उन जी कैफ़ियत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जेका हदीस आंदी आहे बुखारी शरीफ़ जे अंदरि बयानु फ़रमाईंदाऊं, वल तक़ूमन साअतु वक़द नशर रजुलाने बैनहुमा सौबहुमा फला यतबायआनिही वला यतवियानिही वल तक़ूमन साअतु वक़द इंसरफ़ रजुलु बिलबनिल लिक़हतिही फला यतअमुहु वल तक़ूमन साअतु वहुव यलीतु हौज़हु फला यस्क़ी फ़ीही वल तक़ूमन साअतु वक़द रफ़अ अहदुकुम उक़लतहु इला फ़ीही फला यतअमुहुमा। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह बुखारी शरीफ़ जी रिवायत आंदी आहे त ज़रूर ज़रूर क़यामत क़ाइमु थींदी। ॿ माण्हू पाण में कपिड़ो जेको आहे उहो खोलींदा, कपिड़े जो कारोबार ऐं तिजारत कंदा, उन कपिड़े खे खोलींदा, न हो कपिड़ो खपाए सघंदो न हो कपिड़ो ख़रीद करे सघंदो, क़यामत क़ाइमु थी वेंदी। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? ॿ माण्हू छा कंदा बाबा, कपिड़े जो वापार ऐं तिजारत कंदा, उहो कपिड़ो खोले करे जीअं माण्हू वेंदो आहे कंहिं ग्राहक वटि, कपिड़ो उनखे दुकानदार खोले करे ॾेखारींदो आहे, ईअं कपिड़ो करे खोले ॾेखारींदो, न खपाइण वारो खपाए सघंदो न वठण वारो वठी सघंदो। एतिरे देर में क़यामत क़ाइमु थी वेंदी। अलाह जे रसूल फरमायो, वल तक़ूमन साअतु वक़द इंसरफ़ रजुलु बिलबनि लिक़हतिही फला यतअमु। हिकिड़ो माण्हू वेंदो, वञी करे ढगी मां खीरु कढींदो, पर उन ढगी मां खीरु कढी करे मस पहुचंदो, क़यामत क़ाइमु थी वेंदी। उन खीर खे पी बि कंहिं क़िस्म जो न सघंदो। माना कपिड़े जा दुकान बि मौजूदु हूंदा, जानवर बि मौजूदु हूंदा। टियों फरमायूं, वल तक़ूमन साअतु वहुव यलीतु हौज़हु फला यस्क़ी फ़ीह। हिकिड़ो माण्हू क़यामत ज़रूर ज़रूर क़ाइमु थींदी, हिकिड़ो माण्हू पंहिंजे हौज़ खे लेपाई ॾींदो ॿाहिरां, पंहिंजे हौज़ खे छा कंदो, हौज़ हूंदो पाणी जो, उनखे ॿाहिरे पासे खां लेपाई ॾींदो, उहा लेपाई ॾींदो अञा पूरी कंहिं क़िस्म जी न कंदो त क़यामत क़ाइमु थी वेंदी। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वल तक़ूमन साअतु वक़द रफ़अ अहदुहुम उक़लतहु इला फ़ीही फला यतअमुहुमा। क़यामत क़ाइमु थींदी, माण्हू गिरह खणी अञा वात में पहुचाईंदो कोन, खाईंदो कंहिं क़िस्म जो कोन, ईअं गिरह भॻई, इहो गिरह भॻी करे ईअं हथ जे अंदरि हूंदुसि त क़यामत क़ाइमु थी वेंदी। कंहिंखे का बि ख़बर कंहिं बि क़िस्म जी न पवंदी। इहो वक़्तु असां ऐं तव्हां सभिनी मुस्लमाननि जे मथां अचिणो आहे। हाणे जेका क़यामत जे अचण जी जेका सूरत ऐं कैफ़ियत बयानु कई वई आहे, उहा सूरत ऐं कैफ़ियत उहा कहिड़ी आहे? पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह जे क़ुरान मजीद जे अंदरि वाज़े क़ुरान जी आयतूं मौजूदु आहिनि। क़यामत जे क़ाइमु थियण जी सूरत हाल इहा आहे, अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो फ़रिश्तो आहे, जंहिं फ़रिश्ते जे हवाले रब साईं सूर कयो आहे। 4 वॾा फ़रिश्ता आहिनि। हिकु आहे हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम। हज़रत जिब्राईल जो कमु छा आहे? तमामु नबियनि जी तरफ़ वही जो पैगाम खणी करे वञण वारो। ॿियो आहे हज़रत इज़राईल अलैहिस्सलातु वस्सलाम, साहु कढण वारो। टियों आहे हज़रत इसराफ़ील अलैहिस्सलातु वस्सलाम। हज़रत इसराफ़ील जो कमु छा आहे? सूर उन जे हथ जे अंदरि आहे, दुनिया सॼी उन जे आॾो आहे, उहो इंतज़ार जे अंदरि हूंदो, हेॾां रब जो हुकुम थींदो त उहो सूर फोकींदो। हाणे ॿी ॻाल्हि सम्झो, इहो सूर 2 दफ़ा फोकियो वेंदो। घणा दफ़ा फोकियो वेंदो बाबा? इहो सूर 2 दफ़ा फोकियो वेंदो। शुरू जे अंदरि जॾहिं इहो सूर फोकियो वेंदो, उनजो आवाज़ु ॿुधी करे हर को माण्हू जेको आहे उन जी कैफ़ियत हदीस पाक जे अंदरि इहा बयानु कई वई आहे। हमल वारी मायूं पेट वारियूं मायूं पंहिंजा ॿार पेट मां केराए छॾींदियूं। जिन जा ॿार आॾो वेठा हूंदा, केॾी शफ़क़त माउ जे अंदरि आहे, उहे पंहिंजा ॿार खणी करे उछलाए ऐं भॼंदियूं। उहो आवाज़ु एतिरो बेक़रार कंदो, हर रूह वारी शइ जेका हिन दुनिया जे अंदरि मौजूदु आहे, सभु जो सभु जेके बि शयूं आहिनि उन सूर फूकण जे करे ख़तमु थींदो। हिकिड़ो सूर फूकबो, सॼी दुनिया जे अंदरि जेका बि साह वारी शइ उहा सॼी ख़तमु थींदी। वरी नफ़क़े ओला नफ़क़े सानी ॿियो दफ़ा जॾहिं सूर फूकियो वेंदो, ॿिए दफ़ा सूर फूकण जी कैफ़ियत अहादीस जे अंदरि ऐं क़ुरान मजीद जे अंदरि मौजूदु आहे। उहा इहा आहे, अल्लाह जे रसूल फरमायो, ॿियो दफ़ा जॾहिं सूर फूकियो वेंदो, पोइ जेके क़बरुनि जे अंदरि मुअल माण्हू हूंदा, उहे बि पंहिंजी क़बरुनि मां ॿाहिरि उथंदा।
उनखे बि अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस में बयान फरमायो, कालू या वैलना मंबासना मिम्मर कदिना हादा मा वादर रहमानो व सदक़ल मुरसलून। चवंदा कालू हाय वैलना मंबासना, हलाकत आहे असांजे लाइ, कंहिं उथारियो आहे असांखे असांजे आराम गाह मां। क़बर मां जॾहिं माण्हू उथंदा न पोइ ईअं चवंदा त कंहिं उथारियो आहे असांखे असांजी आराम गाह असांजी जगंदा। मंबासना मिम्मर कदिना पंहिंजी जगंदा, हादा मा वादर रहमान, फ़रिश्ता उन्हनि खे चवंदा इहो ई त रहमान जो वाइदो आहे। व सदक़ल मुरसलून, ऐं जेके रसूल तव्हां ने आया उन्हनि अची तव्हांखे इहो दर्स त ॾिनो, तव्हांखे अची करे इहा ॻाल्हि त सम्झायूं मालिकी यौमिद्दीन हिकिड़ो जज़ा जो ॾियारो आहे जेको रब मुक़ररु कयो आहे, जंहिंमें अदल इंसाफ़ वारो मामिलो थींदो। जंहिं ख़ुदा जी इताअत कई उनखे इनाम सां नवाज़ियो वेंदो, जंहिं ख़ुदा जी नाफ़रमानी कई उनखे जेको आहे सो उन सज़ा सां नवाज़ियो वेंदो। हर कंहिं जो मामिलो ऐं मसइलो आहे, जेको जहिड़े क़िस्म जो मामिलो कंदो उन सां उहा ई सूरत हाल। ॻाल्हि सम्झ में आई आहे न। उन वक़्त जे अंदरि जेका कैफ़ियत आहे, हज़रत हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हिकिड़ो साहबी रिवायत करे थो, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां आराम सां कीअं रही सघां थो जो मूंखे ख़बर आहे जो अल्लाह ताला सूर हज़रत इसराफ़ील जे हवाले कयो आहे, कॾहिं बि फूके सघे थो। पोइ जॾहिं क़यामत जो माहौल थींदो, ख़ुदा क़ुरान जे अंदरि बयान फरमायो आहे, फ़इज़ा नुफ़िख़ फ़िस्सूरि नफ़क़तुन वाहिदा व हुमिलतिल अर्ज़ु वल जिबालु फ़दुक्कता दक्कतन वाहिदा फ़यौमइज़िन वक़अतिल वाक़िआ वंशक़्क़तिस समाउ फ़यौमइज़िन वाहिया। क़ुरान पढ़ो तव्हांखे ख़बर पवे, इज़ा समाउन फ़तरत व इज़ल कवाकिबुन तसरत व इज़ल बिहारु फ़ुज्जिरत व इज़ल क़ुबूरु बुसिरत आलिमत नफ़्सुम मा क़द्दमत व अख़रत। हीउ जेको आसमान ते सितारो तव्हां असांखे हेतिरो नज़र ईंदो आहे, तव्हां साइंसदाननि खां वञी करे पुछा कयो इहो नंढे में नंढो जेको सितारो आहे हिन सॼी दुनिया खां 40 हिसा वॾो आहे। ॿिया जेके वॾा सयारा आहिनि, ख़ुदा क़ुरान में फरमाए थो इज़त समाउन फ़तरत वईज़ल कवाकिबुन तसरत, इहे सितारा जेके आसमान जा हूंदा इहे छिड़किजी पवंदा। अल्लाह इज़त समाउन शक़त वाज़िनत लिरब्बिहा वहुक़त, ज़मीन धुॾंदी इज़ा वक़अतिल वाक़िआ लैस लिवक़अतिहा काज़िबा ख़ाफ़िज़तुर राफ़िआ इज़ा रुज्जतिल अर्ज़ु रज्जा। हमलनि वारी मायूं पंहिंजे पेटनि जा ॿार उछलाए करे, किन त ईअं बि चयो आहे माउ पंहिंजे ॿार खे खणी करे उन जे मथां चढ़ी करे बीहंदी, नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो, हर कंहिंजी रण हूंदी, अखियुनि मां पाणी ख़तमु थींदो, रत जो वहणु शुरू थींदो। उन वक़्त जे अंदरि ख़बर पवंदी त जंहिं नेक अमल कया उन नेक अमल जो बदिलो अलाह उनखे सुठो ॾींदो, जंहिं बुरो अमल कयो आहे उनखे बुरे अमल जो नतीजो उते ख़ुदा अता फ़रमाईंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न। हिकु हदीस पाक जे अंदरि अचे थो, इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह रिवायत आंदी आहे, अनल मलिको ऐन मुलूकुल अर्ज़। अल्लाह ताला ऐलान फरमाईंदो क़यामत जे ॾियारे, जेॾी महिल क़यामत ईंदी अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो अनल मलिको, मां बादशाह आहियां। बादशाह केरु आहे बाबा, ॾाढिया ॻाल्हायो। अल्लाह साईं फरमाईंदो उन ॾियारे जे अंदरि, मां बादशाह आहियां। ऐन मुलूकिल अर्ज़, काथे आहिनि तव्हांजे ज़मीन जा बादशाह जंहिंखे तव्हां ज़मीन जा बादशाह कंदा हुयो या जिन खे तव्हां सॾु कंदा हुयो। अॼु उहे तव्हांजा बादशाह त नज़र कंहिं बि क़िस्म जा नथा अचनि। त बहरहाल क़यामत खां अॻु में सूर 2 दफ़ा फोकियो वेंदो। हिकिड़ो दफ़ो जॾहिं सूर फोकियो वेंदो, हर रूह वारी शइ जंहिंजे अंदरि साहु आहे, इंसान हुजनि जिन्नात हुजनि या जेके बि जीत जणिया या जानवर दुनिया जे अंदरि जेके बि साह वारियूं पैदा थियल शयूं आहिनि उहे सभु छा थी वेंदियूं बाबा, उहे ख़तमु थी वेंदियूं। ॿियो दफ़ो जॾहिं सूर फोकियो वेंदो त पोइ सभु उथंदा, जंहिंजो ज़िक्र अल्लाह ताला सूरह यासीन जे अंदरि फरमायो आहे, कालू या वैलना मंबासना मिम्मर कदिना हाज़ा मा वादर रहमान। हाणे जेके माण्हू सूर फोकियो वेंदो जॾहिं उथंदा, उन्हनि जे उथण जी जेका कैफ़ियत आहे उहा कहिड़ी आहे। हिते त ट्रां असांजी हलंदी आहे, हे फ़िलाणे क़बीले जो सरदार आहे, हे फ़िलाणे क़बीले जो नवाब आहे, हे फ़िलाणे क़बीले जो चङो मुड़ुसु आहे, हे हीअं आहे कि जेको माण्हू क़बर मां उथंदो उनजी कैफ़ियत छा आहे। पर तव्हां असां ॿुधायो जॾहिं को माण्हू वफ़ात करे वेंदो आहे उनजी कैफ़ियत छा हूंदी आहे। बाबा नवाब खे बि उहो ई कफ़न मिलंदो हुयो, ग़रीब खे बि उहो ई कफ़न मिलंदो नी। ॾाढा ॻाल्हायो, फ़र्क़ु न आहे जेको क़ुरान हदीस चवे थो। ग़रीब खे बि साॻियो ई कफ़न मिलंदो, ऑफिसर खे बि साॻियो ई कफ़न मिलंदो नी। या फ़र्क़ु आहे हुनजे लाइ आला हुन